नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त वाशिंगटन में खबर ॾींदा हलूं त हेटी जे सदर जोनियल मोइज़ी खे रात जो संदसि घर में गोलियूं हणी क़तल कयो वियो आहे। उन हवाले सां मुक़ामी ज़रियनि मूजिब उन जी ज़ाल बि हमले में ज़ख़्मी थी आहे। सदारती हाउस तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त रात जो 1 वॻे हमलो थियो, जंहिं में संदसि घरवारी बि ज़ख़्मी थी पई आहे। हेटी जे अबूरे वज़ीर आज़म उन हवाले सां बयान ॾिनो आहे त हमलो परॾेही कमांडो ग्रुप कयो। हेटी जे सदर खे उन जे घर में ई क़तल कयो वियो। उन हमले बाबति जांच जारी आहे ऐं कंहिं बि वेढ़ाक ग्रुप अञा ताईं क़तल जी ज़िम्मेवारी क़बूल न कई आहे। वज़ीर आज़म पारां जारी कयल बयान में हमलो कंदड़ जी सुञाणप बाबति कुझु बि नाहे ॿुधायो वियो, पर इहो चयो पियो वञे त हमलो कंदड़ हिस्पानी ॿोली ॻाल्हाए रहिया हुआ। सदर जोनियल मोइज़ी फ़रवरी 2017 में हेटी जो सदर चूंडिजो हो। उन जे ख़िलाफ़ केतिरे ई सालनि खां एहतजाज जारी हो। उन खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो पियो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।